जांडिया प्रीमियर लीग की तरफा मरहूम मेहंदी हसन चालियो की याद में ही पेरी यादगार CPL टूर्नामेंट कराई पई वञे जंहिंमें वध मां वध शरीक थी हिन अज़ीम मौक़े खे यादगार बणाईंदा। ये सिंध जांडिया प्रीमियर लीग जा जवान खटींदा मैदान इहे हिन हुल हुलिया जांडिया प्रीमियर लीग जा जवान खटींदा मैदान इहे हिन हुल हुलिया इहे हिन हुल हुलिया इहे हिन हुल हुलिया इहे हिन हुल हुलिया थी वियो आहे ऐलान खटे शियाईदा मैदान इहे हिन हुल हुलिया इहे हिन हुल हुलिया इहे हिन हुल हुलिया इहे हिन हुल हुलिया। कैप्टन साजिद हुसैन चांडियो उबैदुल्ला जोखियो कामरान जोखियो कैप्टन साजिद हुसैन चांडियो उबैदुल्ला जोखियो कामरान जोखियो अज़ीम जोखो शौकत बिरोई खटे खेर ताणींदा इहे हिन हुल हुलिया इहे हिन हुल हुलिया इहे हिन हुल हुलिया इहे हिन हुल हुलिया। टीम सिंधु ऐं सागर सुल्तान सकरंड नवाब शाह जी लतीफ़ टीम सिंधु ऐं सागर सुल्तान